लश्कर दे पुठियां जवाब हुजण घुर्जे दुआ फरमाए हजरत अबुल हसन खरकानी पीसे रोज़े वारे यो मलफूज़ात में फरमायो आ हजरत अबुल हसन खरकानी रहमतुल्लाह अलैह पंहिंजो पहिरियां जुब्बो लाहे ॾिनो महमूद गज़नवी खे चई सोमनाथ मंदिर जे मथां हमले करण खां पहिरियां उते वञी दुआ घुर्जां अल्लाह खे अर्ज़ कजां मौला जंहिं अबुल हसन खरकानी जो जुब्बो आहे मां उन जे वसीले सां दुआ थो घुरां फतह दे अॻ में कई हमला थिया पर फतह नसीब कान थी हुई जॾहिं अबुल हसन खरकानी जो जुब्बो खणी सोमनाथ मंदिर खे फतह करण जे लाइ हिंदुस्तान जे लाइ इस्लाम जो झंडो खणी महमूद गज़नवी उते लथियो आहे पोइ पहर में जुब्बो ख्वाजा अबुल हसन खरकानी जो खणी दुआ घुरी या अल्लाह हे जुब्बो मेड़ थो जाए अबुल हसन खरकानी जो इन जे वसीले सां दुआ थो घुरां लश्कर वठी आयो आहियां फतह नसीब फरमा दुआ घुरण खां पोइ हमले में पहिरियां कई भेरा पछताई थी हुई पर हाणे जीअं अल्लाह जे वलीअ जे वसीले सां जुब्बे सां दुआ जो घुरी त अल्लाह तबारक व तआला उनखे इंडिया जे मथां हिंदुस्तान ते फतह अता फरमाई मेरे प्यारो तो सुभान अल्लाह वापस मोटी आयो जी साईं खां दुआ घुराई वञा शुक्र अदा करे जा आयो ख्वाजा अबुल हसन खरकानी वटि सही मेहरबानी तव्हांजी दुआ थी अल्लाह फतह अता फरमाई आहे इस्लाम खे पाण फरमायो कीअं दुआ घुरी अल्लाह खे अर्ज़ कयो त मौला सोमनाथ खे फतह करण जे लाइ हिंदुस्तान फतह करे अल्लाह फतह अता फरमाई चई से महमूद गज़नवी फरमाए महमूद गज़नवी असांजे जुबे जो पहिरां जो क़दुरु को न कई सही छो हज़रत अबुल हसन खरकानी फरमायो रुगो हिंदुस्तान लाइ दुआ घुरी जेकॾहिं सॼी दुनिया जे लाइ दुआ घुरी त ख़ुदा सॼी दुनिया ते फतह वरी आवाज़ सां सुभान अल्लाह वो एक मुला जो जुबो करे को अल्लाह जे वली जो जुबो हो जो सुभान अबुल हसन खरकानी जो जुबो हो इहो बि पीसे रोज़े वारे फरमायो हर रोज़े ते जे सिलसिले जो सचो को लह मैदान ते के अल्लाह जे वली जो जुबो खण पहिरियां खण तबाटो खण उन जे वसीले सां दुआ घुर त पोइ वाकई रोज़े वारे जो सिलसिले जो जेकॾहिं नाही त पोइ सताइण सां कोन थींदे जॾहिं असां कोन था तूं ॼाण वञी तुंहिंजो कमु पर रोज़े वारे जो मुरीद उहो थींदो जो अक़ीदो रोज़े खणी रहबर वारो पाण फरमायो त हज़रत वाहिद बिस्तारी फरमायो मूंखां 100 साल पोइ खरकान जे शहर में अल्लाह जो वली पैदा थींदो अबुल हसन खरकानी ईंदो मुंहिंजे मज़ार जे मथां ज़ाहिरी इल्म बि मुंहिंजे मज़ार वटां मिलंदुसि त बातिनी इल्म बि हुनखे मुंहिंजे मज़ार तां मिलंदुसि जो तुंहिंजो इहो अक़ीदो आहे त जी बिस्मिल्लाह हिकु भेरो छो 1000 भेरा असांखे क़बूल आहे जे अक़ीदो न थई त को मुरीद कोन थी सघंदे सिलसिले में ईअं कोन अची सघंदे सिलसिले में तॾहिं ईंदे जॾहिं अक़ीदो इहो हूंदो ई हल अल्लाह जे वली जे मज़ार ते अक़ीदो रख त वली मज़ार में जिंदा ऐं फैज़ दुनिया वारनि खे ॾींदा पढ़ो ला वक्त में मुख्तलिफ जगहों पे अची सघंदा पर रोज़े वारे रहबर जो अक़ीदो ईमान रोज़े वारे जो अक़ीदो फरमान चाहे अचो मलफूज़ात के खोलो पीछे रोज़े वारा फरमाइंदा मलफूज़ात में मौजूदा हज़रत रोज़े दरी रज़ी अल्लाह ताला अन्हु जॾहिं सफ़र फरमाइंदा हेॾे कच्छ
कचर जैसलमेर इंडिया जो सरहदों संभाल कचर इंडिया ताई मुदादा जैसलमेर ताई बना हिन पासे रे उत्तर देवी दा तपान कलाप खां अॻिते वञी ईरान अफगानिस्तान जे सरहदुनि ते पहुची ख़ल्क़ ख़ुदा खे अल्लाह जो रस्तो ॾेखारींदा रसूलुल्लाह जे मुहबत जो दर्श ॾींदा छल मनसीअ वारे पासे ने